सिंध में मंशात डीलरनि ख़िलाफ़ कार्रवाई ऐं मंशात जी रोकथाम लाइ सिंध असेंबली जी जेका घरू खाते बाबति स्टैंडिंग कमेटी आहे उन जो इजलास चेयरपर्सन फरियाल टालपुर जी सदारत हेठि शुरू थी चुको आहे। फरियाल टालपुर जी सदारत हेठि थींदड़ स्टैंडिंग कमेटी जे इजलास में सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं उनखां अलावा सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला, सूबाई वज़ीर सैयद सरदार हुसैन शाह, सुहेल अनवर सियाल ऐं उनखां अलावा MNA कादिर पटेल, मेयर कराची मुर्सा वहाब समेत सिंध असेंबली जे MPAs ऐं MNAs ऐं IG सिंध ऐं DIGs ऐं SSPs शिरकत कई आहे। इजलास जी जेका एजेंडा आहे उनमें ख़ासि तौर ते सिंध में जेका मंशात जी रोकथाम आहे उन बाबति जेके कार्रवायूं जारी आहिनि उन्हनि कार्रवायुनि बाबति ब्रीफिंग वरिती वेंदी ऐं तालीमी इदारनि में मंशात जी रोकथाम खे वधीक जेको आहे सख़्तु बणाइण लाइ हिदायतूं जारी कयूं वेंदियूं। हीउ ॿियो इजलास आहे। गुज़िरियल इजलास में हिन कमेटी जी चेयरपर्सन फरियाल टालपुर साहिबा सिंध पुलिस खे ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि खे इहा हिदायत कई आहे त सिंध में जेका मंशात जो जेको कारोबार आहे ऐं मंशात जेके डीलर आहिनि उन्हनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वञे ऐं हुन इहा बि हिदायत कई हुई पुलिस खे, हुन इहा बि हिदायत कई हुई त कंहिं बि मंशात फ़रोश खे जेकॾहिं पुलिस गिरफ़्तार करे थी ऐं उन लाइ कंहिं सियासी माण्हू जो को या चूंडियल नुमाइंदे जो को फ़ोन अचे त उनजी फ़ोन न ॿुधी वञे ऐं उन बाबति खेसि आगाह कयो वञे। उनखां पोइ अॼोके इजलास में ॿुधाए पियो वञे त IG सिंध, DIGs ऐं SSPs सूबे ऐं उनखां अलावा डिवीज़ननि ऐं ज़िलई सतह ते जेके मंशात डीलरनि ख़िलाफ़ कार्रवायूं थियूं आहिनि उन बाबति कमेटी खे आगाह कंदा ऐं अॼोके इजलास में सिंध अंदरि अञा वधीक मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ करणु ऐं मंशात जी रोकथाम लाइ जेको आहे वधीक क़दम खणण बाबति अहम फ़ैसिला कया वेंदा। जी।